अस्सलाम वालेकुम नाज़रीन। आऊं तव्हांजो मेज़बान एडी कुंभर। अॼु तव्हांखे आऊं सैर कराईंदुसि अंबनि झलिया बूर। अंबनि जी मौसम अचण वारी आहे। मुंहिंजे पस मंज़र में ही अंब जो वण आहे जंहिं बूर झलिया आहिनि। नंढड़ियूं नंढड़ियूं अंबड़ियूं जेके आहिनि से उहे निसरी आयूं आहिनि ऐं ख़ूबसूरत मौसम आहे। मौसम मटिजण जा ॾींहं आहिनि। सर्दी अलविदा करे ऐं गर्मी जेका आहे सा अचे पई। सर्दी पंहिंजी मौसम इख़्तिताम पज़ीर करे हाणे वञण वारी आहे। पछाड़ी वारे ॾींहंनि में सीउ त ज़रूरु आहे, पर हाणे ॾींहं जो गर्मी ऐं राति जो सीउ। मौसम चेंज थिए पई। मौसम जे चेंज थियण सां फल फ्रूट सब्जियूं मेवा बि पंहिंजो मौसम मटबी आहे त उहे शयूं ख़तमु थींदियूं आहिनि, वरी नयूं शयूं ईंदियूं आहिनि। इहे रब पाक जा वॾा असां ते एहसान आहिनि, कुदरत जा वॾा करिश्मा आहिनि। जे कुदरत जे तरफ़ां हर मौसम जो हर मेवो बि अलॻि ईंदो आहे, हर मौसम जी सब्ज़ी बि अलॻि ईंदी आहे, भाॼी बि अलॻि ईंदी आहे। अॼु असां हिन बाग़ में मौजूदु आहियूं। पेरूमल आहे मोहम्मद उमर ख़ासि केली जो बाग़, जिते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं सब्जियूं पोखियल आहिनि, जंहिंमें वाङण आहे, पालक आहे, मूरी आहे ऐं पंहिंजो धाणा आहिनि, सब्ज़ी आहे, ॿियूं सब्जियूं केतिरियूं आहिनि। पर हाणे उन्हनि जे मौसम जे मटिजण जा ॾींहं जेके आहिनि से थियनि पिया। के वॾियूं थियूं आहिनि, के सड़ी वियूं आहिनि, के ख़राबु थियनि पियूं, के विकामजनि नथियूं। सो उन हिसाब सां हाणे वरी नई मौसम जे हिसाब सां नओं जेको आहे सो पोखाई जो सिलसिलो बि शुरू थी वियो आहे। हाणे अंबनि बि ॿूर झलिया आहिनि, अंबनि झलिया ॿूर, ऐं उहे मौसम हाणे अची वई आहे। कुझु महीननि खां पोइ असांजे मार्केटनि में, असांजे हिननि वणनि में अंबड़ियूं थींदियूं, अंब थींदा, वरी उहे असीं खाईंदासीं। इहे कुदरत जूं नेमतूं आहिनि। फारवनि जी मौसम बि थिए पई। फारवनि जे ओरियत माण्हू आहिनि, उहे गुॾ कढनि पिया, उनजी सार संभाल लहनि पिया। फारवो बि जेको आहे सो अंबनि सां गॾोगॾु मार्केट में अची वेंदो आहे। पोइ अॼु तव्हांखे सैर करायूं था बाग़ जो। असां सां गॾु रहजो। मुंहिंजो यूट्यूब चैनल एडी कुंभर खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। तव्हांजो मेज़बान एडी कुंभर।